घर मिलिया उनमें जो है घोटकी तालुको नज़र अंदाज़ है। घोटकी में घर न मिलिया आहिनि, खानगढ़ में ॿियनि तालुकनि में घर बाक़ाइदे ठही विया आहिनि। हिते जेके काफ़ी यूसिन में तो कमी न थियो आहे, हिकिड़ो बि घर न आयो। मां थोरो तव्हांखे ॿुधायां जेको बुनियादी सर्वे थियो हुयो त उन में जेके असां वटि फैक्ट्स फिगर हुया जेके घर मसमार थिया या ख़तमु थिया तेज़ बारिश में उन में सभ खां वधीक जेका बारिश रिकॉर्ड कई हुई खानगढ़ तालुके में कई हुई। उन खां पोइ अहिड़ी तरह सां अॾेर की मीरपुर घोटकी कुझु घटि मुतासिर हुयो ऐं इहा सर्वे थर्ड पार्टी कई, रेंजर्स हुई ऐं उन में थर्ड पार्टी खां कराई वई असांजी क़यादत जे तरफ़ां, जीअं कंहिं बि सियासी उन में अमल दख़ल न हुजे। पोइ जे मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अज़म्पशन आहे, थी सघे थो उन जा घाटो ते घरनि जो नुक़सानु ॼणायो वियो हुजे, इन जे लाइ तामीर मथां पोइ न हुजे। पर वरी बि तव्हां मुंहिंजी तवजह कराई आहे त मां इनशाला इदारे सां ॻाल्हाए ऐं उन में चवंदुसि बराबरि रखियो वञे। अहिड़ी का बि मतभेद न आहे, सभई पंहिंजा तालुका आहिनि, हीअ असांजो बि घरु आहे, तव्हांजो बि घरु आहे। सभिनी तालुकनि खे बराबरी जी बुनियाद ते घरनि जी इहा तामीर ॾिनी वञे। वॾी महिरबानी साईं।